घोटकी फोकल पर्सन सिकंदर अली लाखो पारां वार्ड नंबर 5 जा दोहरा तरक़ियाती कमनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। म्यूनिसिपल कमेटी घोटकी जे चेयरमैन जाम आसिफ रज़ा ख़ान दारेजो जी हिदायतुनि ते फोकल पर्सन सिकंदर अली लाखो अॼु वार्ड नंबर 5 जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में पहुची जारी तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। तरक़ियाती कमनि बाबति तफ़सीली ब्रीफिंग पिणु ॾिनी वई। दौरे दौरान फोकल पर्सन सिकंदर अली लाखो इलाक़े वासियुनि सां मुलाक़ातूं करे संदनि तजवीज़ ऐं मसइला मालूम कया। हिन मौक़े ते फोकल पर्सन सिकंदर अली लाखो चयो त चेयरमैन जाम आसिफ रज़ा ख़ान दारेजो जे वाज़े हिदायत आहे त घोटकी जे हर इलाक़े में तरक़ियाती कम बिना के देर मुकम्मल कया वञनि। असांजो मक़सदु रुगो कम कराइण न पर मयार सां कम कराइण आहे त जीअं माण्हुनि खे हक़ीक़ी मायना में सहूलियतूं मिली सघनि। वार्ड नंबर 5 समेत समूरी सिंध ऐं शहर में तरक़ियाती मंसूबा तेज़ रफ़्तार सां मुकम्मल कया पिया वञनि। अवाम जी सहकार सां घोटकी खे वधीक साफ़ रोशन बहितर शहर बणाईंदासीं। सिकंदर अली लाखो वधीक चयो त इलाक़े वासियुनि जा जाइज़ मसइला चेयरमैन ताईं पहुचाया वेंदा। उन्हनि जो हल बि अवलियती बुनियादुनि ते कयो वेंदो। हिन मौक़े ते ज़ोन इंचार्ज अब्दुल ख़ालिक कोलाची, ज़ोन इंचार्ज मोहम्मद बच्चन लखण, मीडिया इंचार्ज असद राजपूत, इमरान कोलाची, रोशन मीराणी, इनायत चन्ना, आसिफ लाखो ऐं ॿिया पिणु साणुसि गॾु मौजूदु हुआ।